शाहपुर जानिया रिपोर्ट सैफ सिंधी। शाहपुर जानिया बरसा कदीमी ऐं तारीख़ी गोड़ गचर और पुराणों में मखदूम काजी गुलाम मोहम्मद गचीराई अकेडमी पाना लेखक शायर ऐं उस्ताद काजी अख्तर हुसैन मोराई जी 97 सालगिरह संदसि ॼमण वारे हंधि गचर पुराणो जी गर्ल्स ब्रांच हाई स्कूल में मल्हाई वई। उन मौक़े ते इल्मी अदबी समाजी अॻवाननि लेखकनि अदीबनि शिरकत कई। संदसि सालगिरह जो केक लेखक अदीब मुहक़क़ साईं रसूल बख्श गचीराई, लेखक अदीब नजम सुरैयो, लेखक गुलाम हैदर, अदीब शायर उस्ताद रज़ा लांगा, समाजी अॻवान ऐं नौजवान शायर रिज़वान गचीराई, सहाफ़ी असद सिंधी, रफ़ी ज़मान मुगियो, इरफान अली मुगियो ऐं ॿियनि काटियो। तक़रीब में ख़िताब कंदे रसूल बख्श गचीराई, रज़ा लांगा, गुलाम हैदर सोलंगी, असद सिंधी ऐं ॿियनि चयो त उस्ताद काज़ी अख्तर हुसैन गचीराई तनक़ीद नगार, ड्रामा नवेस ऐं बहितरीन उस्ताद हो। हू सिंधी, फ़ारसी, अरबी, अंग्रेज़ी जो बहितरीन ॼाणू ऐं केतिरनि ई किताबनि जो मुतरजम रहियो। उन्हनि चयो त संदसि शाइरी क़ौमी, इख़्लाक़ी, इल्मी अदबी शाइरी हुई। ही मेन प्राइमरी स्कूल जो हेड मास्टर पिणु रहियो। संदसि महिनत सां केतिरा ई शागिर्द आला उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। अॻवाननि चयो त तारीख़ सां निभाइण वारा हमेशह यादि रखिया वेंदा। बहितर आहे त अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे यादि कयो वञे।